आर्मी पब्लिक स्कूल सानिया केस में तलब करण ते वज़ीर आज़म इमरान खान सुप्रीम कोर्ट में पेश। जस्टिस काज़ी अमीन वज़ीर आज़म के मुखातिब थींदे चयो त मिस्टर वज़ीर आज़म, असांजो मुल्क नंढड़ो न आहे। दुनिया जी 6वीं वॾी फ़ौज असांजे मुल्क में आहे। अवां जवाबदारनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आंदो आहे। छा असां को सरेंडर डॉक्यूमेंट्स सही करण वञी रहिया आहियूं? सुप्रीम कोर्ट आर्मी पब्लिक स्कूल सानिया में मुलविस जवाबदारनि जो दाइम 4 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। APS सानिया में दहशतगर्दनि असांजे ॿारनि खे ज़बह कयो, असां कुझु बि न कयो। उन वक़्त जी हुकूमत, फ़ौज ऐं इंटेलिजेंस इदारा गार्ड ऑफ ऑनर वठी हलिया विया। छा अॻूणे आर्मी चीफ ऐं DGI खिलाफ़ केस दाख़िल थियो? दावा करियो था असां दुनिया जी बहितरीन इंटेलिजेंस आहियूं। वज़ीर आज़म इमरान खान कानून ऐं अदालत जे एहतराम में पेश थियो। 4 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट तयारु करे अदालत में पेश कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त आर्मी पब्लिक स्कूल सानिया वक़्तु नून लीग जी हुकूमत हुई। वफ़ाक़ी हुकूमत चूंड सुधारनि समेत अहम कानून साज़ीअ लाइ घुरायल पार्लियामेंट जो इजलास मुलतवी करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त चूंड सुधारा मुल्क जे मुस्तक़बिल जो मामिलो आहिनि, जंहिं सबबि सुभाणे वारा इजलास मुलतवी कयो। भिरिया रोड 3 महीना अॻु यासीन कॉलोनीअ में भिरिया रोड जे रहवासी मुबैना तौरु अगवा थियल इमरान राजपूत बाज़ियाब थी घर अची वियो। वारसनि में ख़ुशीअ जी लहर दोलन ऐं शनियनि ते झुमरियूं हयूं वयूं। इतला मूजिबि इमरान राजपूत 3 महीना अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियो हो। मुग़वी मीडिया खे ॿुधाए त धाड़ियल सादकाबाद वेझो छॾे फरार थी विया। इलाइक़े में चोबोल आहे त वारसनि 15 लख बम भरे मुग़वीअ खे आज़ादु करायो वियो आहे। ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 15 नवंबर खां शुरू थींदड़ 12 ॾींहनि वारे उरड़ी ऐं रोबेला खां बचाव जी क़ौमी मुहिम जे हवाले सां अवाम में आगाही बेदार करण जे सिलसिले में हिकु सेमिनार ज़िले काउंसिल हाल में मुनक़िद थी गुज़रियो। सेमिनार खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर चयो त मुहिम शुरू थियण खां अॻु अवाम खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ टुकनि बाबति आगाही ॾियण लाइ ज़िले में आगाही मुहिम शुरू कई वई आहे।